अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं बेक्ड पीयर्स विद पीकन एंड हनी जी रेसिपी। ही मज़ेदार स्वीट डिश ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां खयां आहिनि 4 अदद नाशपती ऐं नाशपती खे विच मां कटे ॿिनि पीसिस में डिवाइड कयूं था। नाशपती खे ॿिनि पीसिस में डिवाइड कयो आहे ऐं हाणे हिकु स्कूप जी मदद सां नाशपती जा ॿिज अलॻि कंदासीं। ऐं हाणे नाशपती जे पीसिस जे मथां रखूं था पीकन्स। अगरि तव्हां वटि पीकन्स अवेलेबल न आहिनि त पोइ तव्हां हिन जाइ ते अखरोट बि इस्तेमालु करे सघो था। जी फ्रेंड्स, पीकन्स विझण खां पोइ हाणे असां छिड़कियूं था थोरो दालचीनी जो पाउडर, ऐं मथां विझूं था कुझु हनी। दालचीनी जो पाउडर ऐं माखी विझण खां पोइ हाणे असां नाशपती जे पीसिस खे हिकु गिलास ट्रे जे मथां रखूं था। ऐं हाणे नाशपती खे तक़रीबन 10 मिनट्स ताईं 370 फ़ारेनहाइट ते बेक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां नाशपती जे पीसिस खे तक़रीबन 10 मिनट्स ताईं 370 फ़ारेनहाइट ते बेक कयो आहे। गार्निश कयूं था वनीला आइसक्रीम ऐं कैरेमल सिरप सां। जी फ्रेंड्स, वनीला आइसक्रीम ऐं कैरेमल सिरप सां गार्निश करण खां पोइ हाणे असांजी मज़ेदार बेक्ड पीयर्स विद पीकन एंड हनी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।